साईं पहल के अभी आपरो तारफ कराओ जी तारफ़ पीरो मेघवाड़ गोठ पाबूरो करमो डिकरो जी होया त माई बनी ते कब्ज़ो करांदे मास्टर मोटू वारे ऐं जेठाणे ऐं भलाणे। अच्छा वहाँ गोठ रहा जी जी अच्छा मास्टर मोटू आ रहा मोटू वारा कमलेश मोटू ऐं ज्ञान माधो हरू अच्छा कितो वक्त है कब्जो करया ने ये ना 10-15 साल थिया आहिनि। 15 साल ते गया वहाँ रगड़ो हले पियो जी जी मसलो अञा हल को थियो आहे ना मसलो कोई हल को थियो त हूँ सियासी सपोर्ट PPR सॼा वटि गयो डॉक्टर खटू मल वटि गयो आहियां दोस्त अली साहब वटि गयो आहियां जी होया निहाल मकवाणा साहब वटि गयो आहियां ऐं महेश मलाणी वटि बि गयो आहियां बिलालाणी वटि गयो आहियां सॼा वटि गयो आहियां सॼा ना रड़े करे मां कोई सुञाण वारो बि कोन्हे कोई सुनण वालो कोन है जी न मलानी साहब को था सुने मलाणी साहब मां त हेल्प करांदे जी अॼु वड़े बिना मंगाए करे कया हूँ है तव्हां हेल्प कोन्हे करां कौन कह दो सुशील कह दो अच्छा सुशील कह दो हमें ताई हेल्प को कराने हाँ तव्हां हेल्प को कराने ईअं हेल्प करीस अच्छा डॉक्टर खट्टू हाँ, तुम- साहब की गया थे डॉक्टर मल कहने का दोस्त अली ना कानो फैसलो करा दो वड़े कहने का अपने कमेटी ना कानो फैसलो करा फैसलो को कराना जी को करया थे जी जी निहाल मकवाने साहब निहाल मकवाणा साहब वटि हूँ गयो तॾहिं मना कहंदे का रविनीअ बोर्ड में आपे पुछा करांदा त ॾेखां अव्हांजो हक़ आहे या उहारो तॾहिं उथ पुछा कराए उथ असांजो हक़ निकिरियो उहारो किथे नालो निशाने कोन्हे आहे सही त ईअं करे वड़े के आप कहने का असें ये फैसले में कोन था हूँ सही त मैं मतलब खुला वट गया अभी जी- पीरा जुको भाई चंगा मुर्सुआ खुला वट जी गया। जी जी सॼा वटि गयो क्या आऊं कोई मसलो हल करने ला तैयार कोन है जी जी सब वो मोटू वाला के पास में जी जी सभु उहा मोटू वारा पासे आहिनि अच्छा तो बाकी यार अवा कब्जा को करे मोटू वाला साईं मुंहिंजा ए रिकॉर्ड में पियो आहे ए खातो पियो आहे अच्छा ये सब रिकॉर्ड अवा जो है जी जी ये तो एकांती अभी कने बैठा ए हूँ हाणे पूरो पाबू वारा दायरा रिकॉर्ड कढाए आयो आहियां अच्छा त उहा में हींअर कहिड़ो या 7 लाफ़रो किताब कढाए आयो आहियां ऐं इहा मां खातो आहे ऐं इहे ॻोठाणे माना स्टाम्प ते लिखे नांदे कहने के भाई ये बनी पीरारी है होए ये मुख्तार का तपेदार जो नकल कापी ॾींदा उन दे ये कंप्यूटर रिकॉर्ड है ऐं ये मां ॾाढा खातर है उहे पासे में मां 47 नंबर है उहे पासे में ये कीदा करें यकसालो जो मेट 17 कर वो कटे करे मां खातर नंबर उहे जगह रखेंदा जी होए त मैं ये अपील करी है त मिना महिरबानी करे ये 17 एकड़ जो है ना ये गवर्नमेंट जी शइ है ये तो हूँ कोतो कब्जो करा मां खातर शइ मिना ॾियो अच्छा वहाँ यहाँ पर कितनी जमीन है असांजी 10 एकड़ है 10 एकड़ जमीन है उहे ते मने रगड़ो हले पियो। जी जी अच्छा। त मैं कहा गवर्नमेंट जी शइ आहे इहा ना जॾहिं गवर्नमेंट इलाट करांदी या ॿीजा ॻोठाणा न जे छॾाईंदा न जी होए त मैं को हूँ छॾे ॾेईसि जी होए सिर्फ़ु मैं एक का ना इंसाफ़ी करेंदा महिरबानी करे हथ ॿधे हूँ IG DIG सजाना गुज़ारिश करां थो त महिरबानी करे मां मदद करें सही अभी रेवेन्यू अमलदार वट क्या DC वट क्या AC वट क्या सर तपेदार भी जाए दिखो DC वटि बि हूँ गयो थो जी होए DC साहब ना निहाल मकवाणा फ़ोन करांदा जी त कहने का फैसलो मोटू वारा न ॾे अच्छा मोटू वाला वो आवाज निकाले फिर जी हाँ वो ना फैसलो लो जी जी तदा मकवाने मतलब DC साहब का फोन करे जी जी अच्छा त DC साहब वाले रिकॉर्ड जोए करे तो ये कदों की बात करो था ये तीजो वर्षो की अच्छा मैं को हालो ठीक है 10 साल ठीक है हाँ जी हवे त DC साहब वाले रिकॉर्ड में सॼो ॾेखारियो त जोए करे मिना कहने के वो तो न नंबर रामायर पार मकान में है तो रामायर पार में होसा है ईंअर नंबर पाबूरा में है तो ये पाबूरा में है सही मुख्तार कारना तपेदार ना वड़े वापसी कहने के लेटर लिखे ने कहने ये क्लियर करो तो असाई वो क्लियर करेंगे था ने ये सियासी सपोर्ट रह करे रोके बैठा ही मेहरबानी करे मैं गरीब से इंसाफ करे जे सही 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 अच्छा हवा कब्जो को करिया नी मोटू वाला मानू ना सुठा था देखा जी यार साईं सुठा रुगो गालान ना ही अंदर आए पली ते वो सजा गोठाड़ा ना खबर हो सा रही है हवा जेड़ा झगड़ा था थीता रहे जमीन ते साईं जहिड़ा झगड़ा मां ना पोर साल ईअं धिका ॾे नाख्यांदे हथ में टुटो तो पछा हूँ पुलिस का लेटर भी ले आयो तो उहे जिमो हतो तॾहिं जिम्मेवार ॾे एक्सरो को थियो पछा वाले गोठाणे कया महिरबानी करे यार आप मसलो हल था करा पछा उते गोठ में बदाड़ा तो हथ भी टेढ़ो थी गयो है अच्छा ऐं ॿिसरो हिन जे करे खोलाड़ांदो पीसन है ज़ाहिरी सही ॻाल्हि तकलीफ़ थी सहे त मैं का महिरबानी करे इंसाफ़ करे जाए
હવે કોર્ટા में अपील को करी है मैंने जेकॾहिं रेवेन्यू मीटर में निको हल सर करी आहे सर कोर्ट मां हलाए पियो कोर्ट हलता विचाए बि अॼु सुशील साहब मंगाईंदे था अच्छा कोर्ट में मीटर हले पियो पर बावजूद सुशील मंगाया है जी जी सही सुशील जा ॼाणे ठा करन पर वहां ठाको तो ना सर ठा कराए असां ना ये उमेद को थी ना असां ठीकु आहे असां न मंगाईंदे पहिरियां असां हेल्प करांदे अॼु वड़े गुलाम मुस्तफ़ा खोसा न मंगाए करे न असांजी कोई इतो रिकॉर्ड बि कोई जोईं को था उहा वटि सिर्फ़ु रिपोर्ट खणे वेठा आहियूं अच्छा कोई ये भरी बदे बैठा यहाँ जो ही होता ईअं न कंदा ये माना क़बूल कोन्हे इहे रे उहो तली रजिस्टर को आहे घड़ी कयो उहो शइ को आहे नक्शो को आहे सॼो रिकॉर्ड लिकाए वेठा आहियूं अच्छा सॼो रिकॉर्ड लिखाए बैठा है जी जी ये तो अभी रिकॉर्ड है का मैंने दस्ते भरी बदे बैठा पपेदार सर ये दस्ते में वटि हूँ हैदराबाद बोर्ड खां कढाइणा आहियां अच्छा ये में मेहनत करी है 10-15 साल थिया हूँ हले हले तंग थी गयो आहियां माने कोई हवाने मसलो फैसलो हल करण ला तैयार कोन है जी जी हमें हवाए की मुतालबे पीरारा असांजो मुतालबो ये आहे त महिरबानी करे असांखां इंसाफ़ करियो जाए इंसाफ करेगा जी जी इहे करे हूँ मीडिया ते आयो त ॿी हिकु दौलत जी न हिते जाऊं त मीडिया ते सही सही सही